मुझा मुअज़्ज़ज़ मुहतरम ऐं मुकर्रम मुजाहिद ऐं मुवाहिद भाइरो दोस्तों ऐं बुज़ुर्गो, अॼु जी असांजी तक़रीर जो मौज़ू आहे निमाज़ जूं ॿ क़िस्मूं। निमाज़ हिकिड़ी रस्मी आहे, ॾेखाव वारी आहे, रिवाजी आहे। इहा निमाज़ मुनाफ़िक़ जी निमाज़ आहे। ॿी निमाज़ ईमानी आहे, रब्बानी आहे, ख़ुशू ख़ुज़ू वारी निमाज़ आहे। इहा मोमिन जी निमाज़ आहे। जेका रस्मी निमाज़ आहे, ॾेखाव वारी आहे, सतही निमाज़ आहे, निमाज़ फ़ाइदो नथी ॾे। इन निमाज़ जे बारे में अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में उनजो ज़िक्र कयो आहे। जेका ईमानी निमाज़ आहे, रहमानी निमाज़ आहे, ख़ुशू ख़ुज़ू वारी निमाज़ आहे, उनजो बि अल्लाह से कलाम मुक़द्दस में ज़िक्र फ़रमायो आहे। इरशाद बारी ताला इन्नल मुनाफ़िक़ीन युख़ादिऊन अल्लाह व हुव ख़ादिउहुम। मुनाफ़िक़ जेके आहिनि उहे अल्लाह खे धोखो ॾियनि था पिया। अल्लाह उन्हनि जो मुहासिबो करे थो पियो। वइज़ा क़ामू इलस्सलाति क़ामू कुसाला युराऊन अन्नास। जंहिंमहिल निमाज़ जी तरफ़ उथनि था न मुनाफ़िक़, वॾी सुस्ती थियनि थी पई। युराऊन अन्नास, वरी माण्हुनि खे ॾेखाव जे लाइ निमाज़ पढ़नि था पिया। जॾहिं मुनाफ़िक़ आज़ान ॿुधंदो त उन ते आज़ान ॾाढी ॻरी लॻंदी। हाणे केरु उथे निमाज़ जे लाइ वज़ू करे, केरु 4 क़दम खणी मस्जिद जी तरफ़ हले, केरु पहिरीं सफ़ में ॿी सफ़ में अची पुॼे, केरु तकबीरो उला सां निमाज़ पढ़े। एॾी तकलीफ़ थींदी, एॾी तकलीफ़ थींदी जहिड़ी वॾी छिप हुनजे मथां रखी वई हुजे। मुनाफ़िक़ जे मथां निमाज़ ॾाढी वज़नी थींदी आहे। ऐं पोइ जेकॾहिं नागवारी तौर ते मस्जिद में अची बि वियो त पोइ नमाज़ जेका आहे उनजे लाइ मौत साबित थींदी। बसि हाणे ख़तमु थिए त निकिरां, हाणे ख़तमु थिए त निकिरां, बसि जल्दी सलाम वराए भॼां नमाज़ मस्जिद मां। बाबा तोखे एॾी तकड़ ई तूं मस्जिद में आहे छो? उनजे अंदरि इहो ॿोलींदो त माण्हुनि खे ॾेखारिणो आहे बसि। साईं का शइ खपे छा? हलायूं छा? पाए छॾंदा। दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना। इहा निमाज़ मुनाफ़िक़ जी निमाज़ आहे। इन जो अॻिते नक्शो अल्लाह तबारक व तआला हिन तरीक़े सां खिचियो आहे, फ़वैलुल लिल मुसल्लीन। हलाकत आहे अहिड़े निमाज़िन जे लाइ, अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून, जेके ग़फ़लत सां निमाज़ पढ़नि था पिया। निमाज़ में एॾी ग़फ़लत अथनि, एॾी ग़फ़लत अथनि, इहा निमाज़ फ़ाइदो कोन ॾींदी। अल्लाह से फरमायो इहा हलाकत में पवंदा माण्हू। इहा रस्मी निमाज़ आहे, सतही निमाज़ आहे, ॾेखा वारी निमाज़ आहे। आज़ान आई, आज़ान खां बाद में ॾाढो वज़नी मामिलो महसूस पियो थिए। हाणे जॾहिं निमाज़ ते अची वियो त निमाज़ में रूह न आहे, निमाज़ में ताक़त न आहे, निमाज़ में ख़ुशू ख़ुशू न आहे। इन निमाज़ी जे बारे में अल्लाह से फरमाए थो फ़वैलुल लिल मुसल्लीन अल्लज़ीन हुम अन सलातिहिम साहून अल्लज़ीन हुम युराऊन। इहे बि निमाज़ पढ़ंदा ॾेखा जे लाइ। बसि 10 मिंट पिया वञा थो पियो, 5 मिंट पिया वञा थो पियो, 3 मिंट पिया हाणे वञा थो पियो। तव्हांजो पहुतो मस्जिद में अची त जमात ई निकिरी चुकी। इहा निमाज़ जी ग़फ़लत आहे।
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हदीस मुबारका जे अंदरि अहिड़ी निमाज़ी जो ज़िक्र फरमायो आहे। फरमा तिल्का सलातुल मुनाफ़िक, ये नमाज मुनाफ़िक जी अथव। कहिड़ी? ओ हीअ यजलिसु, वेठो आहे, यरक़ुबु शम्स, इंतज़ारु करे थो, सिज लहे सिज लहे सिज लहे सिज लहे, हत्ता इज़ा अस्फ़रत, हत्ता कि सिज ॻाढ़ो थी वियो। वकानत बैन क़र्न, ये शैतान, हाणे इहो सिज जेको आहे न लहण जे क़रीब थी वियो, शैतान जे सिंगनि जे दरमियान में अची वियो। हे इंतज़ारु बि करे, भले हाणे पढ़ां थो भले सिज लहे, पढ़ां थो, तव्हांजो मकरू टाइम थी वियो। काम हाणे इहो मुनाफ़िक़ उथियो। फ़नक़र अर्बअन, 4 ठुंगा हईं, जीअं कां ठुंगा हणंदो आहे, तकड़ तकड़ में बसि नमाज़ पढ़ी। ला यज़कुरुल्लाह फ़ीहा इल्ला क़लीला, अल्लाह जो ज़िक्र न कई मगर थोरो, बसि झटपट जान छॾई नमाज़। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया तिल्का सलातुल मुनाफ़िक, या मुनाफ़िक जी नमाज़ आहे। इन करे नमाज़ पढ़िजे त नमाज़ में टोटली ध्यानु हुजे, कोशिशि कजे पहिरीं पहिरीं माण्हू अची विहे। पोइ मौलवी साहब खे चवण जी ज़रूरत ई कोन पवंदी, मौलवी साहब थोरी तिलावत डिघी कयो, असां पुॼूं। मौलवी साहब थोरा 5 मिंट ॾींदा कयो मग़रिब नमाज़ में, तव्हां त असां पुॼी सघूं। इहे सभु बहाना इन करे आहिनि जो पंहिंजी सुस्ती आहे। जॾहिं पंहिंजी सुस्ती ख़तमु थी वेंदी, माण्हू खे शौक़ु हूंदो, ज़ौक़ु हूंदो, तलब हूंदी नमाज़ जी, आज़ान आई कोन्हे, नमाज़ मस्जिद में पुॼी वेंदो, त अहिड़ी ॻाल्हि करण जी ज़रूरत ई कोन पवंदी। इहा नमाज़ मुनाफ़िक जी आहे, इहा रस्मी नमाज़ आहे, ॾेखाव वारी नमाज़ आहे, सथी नमाज़ आहे। पर नमाज़ में हेॾा होॾा जो ख़्याल, दुनिया जो ख़्याल, वठ पकड़ लाइ छा छा। हिकु दफ़े मौलवी साहब 3 रकातूं पढ़ायूं, मौलवी साहब खे पाण खे शक हुजे, 3 पढ़ायूं भला 4 पढ़ायूं, वरी जमायतनि खां पुछे त उहे पाण वीचारा शक में, सभु शक में। हिकिड़ो अमरा पोयां पोयां उथी बीठो, साईं तव्हां 3 पढ़ायूं, मूंखे पक आहे। तोखे कीअं सभु शक में, तोखे कीअं पक आहे? चई साईं मुंहिंजी 4 दुकानूं, हर रकात में हिकिड़ी दुकान जो हिसाबु कंदो आहियां, 3 दुकाननि जो हिसाबु थी चुका, 4थी जो रहियल आहे साईं, मूंखे यकीन आहे तव्हां 3 रकातूं पढ़े। इहा रस्मी नमाज़ आहे, मिड़े फॉर्मेलिटी पूरी करणी। इहा नमाज़ कॾहिं बि फ़ाइदो कोन ॾींदी। पोइ अहिड़े माण्हू खे तव्हां ॾिसंदा, नमाज़ पढ़ंदो बि सही, रिश्वत वठंदो बि सही, नमाज़ पढ़ंदो बि सही, चोरी कंदो बि सही, नमाज़ पढ़ंदो बि सही, माण्हुनि खे धोखा बि ॾींदो। नमाज़ अहिड़ी अथसि जो नमाज़ हुनखे फ़ाइदो ई कोन थी ॾिए। सथी नमाज़ आहे, ज़ाहिरी नमाज़ आहे, हक़ीक़त वारी नमाज़ ई कोन्हे उहा। जॾहिं तव्हां नमाज़ खे गुनाह कंदे ॾिसो, नमाज़ी खे गुनाह कंदे ॾिसो, त नमाज़ खे ग़लति न चइबो, बल्कि हिन नमाज़ जो हक़ी अदा कोन कयो जेको हुजणु घुरिजे, जंहिंजे करे हिनखे नमाज़ फ़ाइदो नथी ॾिए। इहा रस्मी नमाज़ आहे, ॾेखाव वारी नमाज़ आहे, सथी नमाज़ आहे। ॿी नमाज़ आहे ईमानी नमाज़, रब्बानी नमाज़, ख़ुशू वारी नमाज़। उनजो ज़िक्र बि अल्लाह तबारक व तआला कलाम मुक़द्दस में फरमाया क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। उहे मोमिन कामयाब थी विया जंहिंजी नमाज़ जे अंदरि ख़ुशू ऐं ख़ुज़ू आहे, आजिज़ी ऐं इनकिसारी आहे, तवज्जो ऐं ध्यानु आहे। इहे मोमिन कामयाब आहिनि। ईअं न त नमाज़ मां पंहिंजी पढ़ां, वरी पाड़े वारे खे ॾिसां त हीउ ग़लति सजदो थो करे या सही थो करे सजदो, ॾिसां त सही, बाबा तूं पंहिंजी नमाज़ पढ़, तुंहिंजे पाड़े वारे सां छा वञे। हा पंहिंजी नमाज़ पूरी करे, हाणे तूं आराम सां पलथी मारे वेही रह, वाह हीअ के नमाज़ सही थो पढ़े, हू थो पढ़े, नथो पढ़े, ग़लति थो पढ़े, छा पोइ तूं वेही करे ॿियनि जा ऐब ॻोल्ह। पंहिंजी नमाज़ जे अंदरि ॿियनि जा ऐब त न ॻोल्ह, पंहिंजी नमाज़ ख़राबु करे छॾ। क़द अफ़लहल मुमिनून अल्लज़ीना हुम फ़ी सलातिहिम ख़ाशिऊन। उहे मोमिन कामयाब आहिनि जेके नमाज़ जे अंदरि ख़ुशू ख़ुज़ू पैदा कनि था। ऐं नमाज़ जे बारे में अल्लाह तबारक व तआला जी ज़िम्मेदारी आहे, जेको नमाज़ी नमाज़ जो हक़ अदा कंदो न, उहो गुनाहनि खां बचंदो, ख़ुशू ख़ुज़ू सां पढ़े।
कलाम मुक़द्दस में लिखे रहा इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेशक नमाज बेहया ने बुराइन खां रोके थी पई। हाँ नमाज पढ़ने के बावजूद असां बेहया बुराइन जा कम कयूं था पिया, मालूम थियो त असांजी नमाज न आहे। इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेशक नमाज बेहयाइन ऐं बुराइन खां रोके थी पई। शहवानी जज्बात जेके भी उथनि था पिया उनके फ़हशा सां ताबीर कयो वेंदो आहे। इन खां अलावा जेके भी गुनाह हूंदा आहिनि उनखे मुनकर सां ताबीर कयो वेंदो आहे। अल्लाह से फरमाए थो ॿिन्ही गुनाहनि खे खां नमाज़ रोके थी पई। असांजी नमाज़ ओड़ी हूंदी त रोकींदी। कॾहिं कॾहिं नमाज़ी नमाज़ पढ़ंदो आहे, उहा नमाज़ कारे कपिड़े में वेड़े सेड़े नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए बूथ में हई वेंदी। तुंहिंजी नमाज़ जी ज़रूरत ई कोन्हे असांखे। बजाए हिन जो नमाज़ फ़ाइदो ॾे, नमाज़ बूथ में हई वेंदी आहे। जो नमाज़ जो हक़ अदा न कंदो आहे बानो त पोइ नमाज़ कोन रहंदी आहे। उहो कारो कपिड़ो मिठाए करे फ़रिश्ता बूथ में हुननि खण। अल्लामा शबीर अहमद उस्मानी रहमतुल्लाह अलैह फरमायो त इन आयत जो मतिलबु इहो आहे त इन सलात तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर, बेशक नमाज बेहया बुराइन खां रोके थी पई। इन जा ॿ मतिलब थी सघंदा। हिकिड़ो इहो आहे त नमाज़ जो तक़ाज़ो इहो आहे त नमाज़ बेहया बुराइन खां रोके। वो ईअं जो अल्लाह जो बानो अल्लाह जे घर में आयो, सजदो कयईं, रुकू कयईं, अल्लाह सां वाइदो करे थो इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, अल्लाह सिधो रस्तो ॾेखार, पोइ नमाज़ खां बाद में उन जो तक़ाज़ो इहो इन ते अमल करे। नमाज चाहे इहो थी त नमाज खां बाद में इहा अमल बि न थी करे। हिकिड़ो वजह ऐं सबबु इहो आहे। ॿियो सबबु इहो आहे त नमाज़ पाण रोकींदी, बाबा न कर, गुनाह न कर। ॿियो मतिलबु इहो आहे चोरी न कर, रिश्वत न वठ, धाड़ो न हण, गिला गिबत न कर, कूड़ न ॻाल्हा। रोकींदी नमाज़, बाक़ाइदा रोकींदी। पोइ तॾहिं रोकींदी जॾहिं नमाज़ असांजी नमाज़ हूंदी। इमरान बिन हुसैन रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया मन लम तनहु सलातुहु अनिल फ़हशाइ वल मुनकर फला सलात लह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया जंहिं माण्हू जी नमाज़ उनखे बेहया ऐं बुराई खां नथी रोके उनजी नमाज़ ई कोन्हे। उहो मिड़े ई ठुंगा हणी वियो, फॉर्मेलिटी पूरी करे वियो, माइटनि खे राज़ी करे वियो, पाड़े वारनि खे ॾेखारे वियो, पर उनजी नमाज़ कोन्हे जेका नमाज़ उनखे गुनाहनि खां नथी रोके थी। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हदीस नंबर 2 ला सलात लिमन लम युति'स सलात व ताअतु सलात अन तनहा अनिल फ़हशाइ वल मुनकर। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमायो उन माण्हू जी नमाज़ ई कोन्हे जो कि नमाज़ जी फर्मा बरदारी नथो करे। साईं नमाज़ जी फर्मा बरदारी कीअं थींदी? साईं जन फरमाया नमाज़ जी फर्मा बरदारी आहे त नमाज़ तव्हांखे गुनाहनि खां रोके। तव्हांखे नमाज़ गुनाहनि खां नथी रोके माना तव्हांजी नमाज़ उहा नमाज़ ई कोन्हे। अच्छा कॾहिं कॾहिं त हिकिड़ी नमाज़ ई इंसान ते असरअंदाज़ थींदी आहे, कॾहिं 5 नमाज़ूं असरअंदाज़ थींदियूं आहिनि, कॾहिं वरी कुझु वक़्तु हलंदे 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 आहिस्ता आहिस्ता गुनाह खां नमाज़ रोके छॾी थी, पर नमाज़ ख़ुशू ख़ुशू सां हुजे। जाबिर रज़ियल्लाहु अन्हु फरमाइनि था नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि हिकिड़ो माण्हू आयो, साईं फलाणो बानो अल्लाह जो इहो राति भर नमाज़ पढ़े थो, सुबुह जो चोरी करे थो। इन फलानन फ़इज़ा अस्बह सरक़, इन फलानन युसल्ली, साईं सॼी राति नमाज़ पढ़े थो पियो, वरी सुबुह करे थो त चोरी बि करे थो। क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो सतन हा हो अन क़रीब उनजी नमाज़ उनखे रोकींदी। नमाज़ सही हूंदी त नमाज़ गुनाह खां रोके छॾींदी। ऐं इन खां अलावा नमाज़ ॿिया बि खोड़ फ़ाइदा आहिनि। नमाज़ गुनाह करे चुको आहे, हाणे अलाह जो बानो नमाज़ ॾींदो, अलाह साईं गुनाह माफ़ फरमाए। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया इन्नल मुस्लिम इज़ा तवज़्ज़अ फ़अहसनल वुज़ूअ, अल्लाह जो बानो जेॾी महिल वुज़ू करे थो ऐं ॾाढो सुठे नमूने सां वुज़ू कयईं, सुम्म सलातिल ख़म्स, पोइ 5 नमाज़ूं पढ़ी, तहातत ख़ताया हो,
उन जा गुनाह ईअं छणी पवंदा कमा यतहातु हादल वर्क़, जीअं पता जेके आहिनि टारी तां किरी पवंदा आहिनि, वण तां किरंदा आहिनि सुकल पता, अहिड़े नमूने सां उन जा गुनाह बि छणी पवंदा आहिनि। नमाज़ खे तवज्जो ऐं ध्यान सां पढ़िबो त नमाज़ दुनिया में बि फ़ाइदो ॾींदी, आख़िरत में बि फ़ाइदो ॾींदी। दुनिया जो फ़ाइदो इहो थियो जो गुनाह छणी वेंदा, गुनाहनि खां माण्हू बचंदो, कयल हूंदा त छणी वेंदा, ऐं जेकॾहिं आईंदा इरादो कंदो त बचंदो गुनाहनि खां। दुनिया जो फ़ाइदो इहो थींदो। आख़िरत में छा फ़ाइदो थींदो? मन हाफ़ज़ अलैहा कानत लहू नूरन व बुरहानन, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने इरशाद फरमाया, जे नमाज़ जी हिफ़ाज़त कई व निजातन यौमल क़यामह, जे नमाज़ जी हिफ़ाज़त कई क़यामत जे ॾींहुं उन जे लाइ नूर हूंदो, उन जे लाइ दलील हूंदी, उन जे लाइ निजात जो ज़रियो हूंदी क़यामत जे ॾींहुं नमाज़। वमन लम युहाफ़िज़ अलैहा, जे नमाज़ जी हिफ़ाज़त न कई, लम यकुन लहू नूरन वला बुरहानन वला निजातन, पोइ उन जे लाइ न नूर थींदी, न दलील ऐं बुरहान थींदी, न निजात थींदी क़यामत जे ॾींहुं नमाज़। वकान यौमुल क़यामत मअ फ़िरऔन व हामान व उबय बिन ख़ल्फ़, पोइ अहिड़ो माण्हू जे नमाज़ जी हिफ़ाज़त न कई क़यामत जे ॾींहुं फ़िरऔन सां गॾु हूंदो, हामान सां गॾु हूंदो, ऐं उबय बिन ख़ल्फ़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको दुश्मन उन सां गॾु हूंदो। नमाज़ न पढ़ण वारो या नमाज़ जी हिफ़ाज़त न करण वारो, टाइम टारे करे पढ़ण वारो, रस्मी ऐं सथी ऐं ॾेखावे वारी नमाज़ पढ़ण वारो क़यामत जे ॾींहुं फ़िरऔन सां गॾु हूंदो, हामान सां गॾु हूंदो, उबय बिन ख़ल्फ़ सां गॾु हूंदो। नमाज़ ॿिनि क़िस्मनि जी आहे, हिकिड़ी ॾेखाव वारी रस्मी नमाज़, सतही नमाज़, ॿी ख़ुशू ख़ुज़ू वारी, आजिज़ी वारी, इनकिसारी वारी, अल्लाह खे राज़ी करण वारी रब्बानी नमाज़। हाणे तव्हां ऐं असां फ़ैसिलो कयूं, जेकॾहिं मुंहिंजी नमाज़ मूंखे फ़ाइदो ॾिए थी त सम्झो मुंहिंजी रब्बानी नमाज़, मुंहिंजी नमाज़ मूंखे फ़ाइदो नथी ॾिए त सम्झो त मुंहिंजी ॾेखाव वारी नमाज़ आहे, सती नमाज़ आहे, फॉर्मेलिटी पूरी पिया कयूं बसि। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे बारे में आई अचे थो अल्लाह जो रसूल रहमतुल लिल आलमीन हो, कॾहिं कंहिंखे बददुआ कोन ॾिनो, पर ॿ जॻहियूं मां ॿुधायां तव्हांखे जिते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ ॾिनी। हिकिड़ो बनु सलीम कबीले वारा आया, 70 सहाबी सॻोरा वठी विया, उन्हनि खे वञी शहीद कयूं। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बनु सलीम कबीले खे बददुआ ॾिनी, बुख़ारी शरीफ़ में लिखियलु आहे। ॿिए नंबर ते नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग खंदक जे अंदरि असर नमाज़ फ़ौत थी वई, साईं जंहिंजी क़ज़ा थी वई। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बददुआ ॾिनी। बददुआ छा ॾिनी? अल्फाज़ पढ़ूं था त हां थो ॾके, एॾी वॾी बददुआ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिनी। नमाज़ निकिरी वई हिकिड़ी असर नमाज़, खंदक जी नमाज़, खंदक जे वक़्त में, जंग खंदक में नमाज़ असर फ़ौत थी वई। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया हबसूना अन सलातिल वुस्ता सलातिल असर, असांखे रोके रखियो उन्हनि, जंग हलंदी रही हलंदी रही हलंदी रही, नमाज़ फ़ौत थी वई असर जी। साईं जन फरमाया उन्हनि असांखे रोके रखियो असर नमाज़ खां, विची नमाज़ खां। अल्लाह मलअहु बुयूतहम व क़ुबूरहम नारा, अल्लाह इन्हनि जे घरनि खे, इन्हनि जी क़ब्रुनि खे बाहि सां भरे छॾ। केॾा वॾा अल्फाज़ आहिनि, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था अल्लाह इन्हनि काफ़िरनि जे घरनि खे, इन्हनि जी क़ब्रुनि खे बाहि सां भरे छॾ, हिकिड़ी नमाज़ जे फ़ौत थियण जे करे। बुखारी में भी आहे ऐं मुस्लिम में भी रिवायत आहे। इन मां ख़बर पई नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे केॾी फ़िक्र हूंदी नमाज़ जी। बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ियल्लाहु ताला अन्हा फरमाए थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां सां वेठा हूंदा आहिनि, कचहरी कंदा, कचहरी कंदे 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 अचानक आज़ान अची वेंदी। आज़ान अची वेंदी त ईअं विसारे छॾींदा ॼण असांखे सुञाणनि कोन था। हदीस मुबारक में अचे थो पियो, कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युहद्दिथुना व नुहद्दिथु, बीबी आयशा फरमाए थी नबी साईं जन असां सां वेंदा, असां सां कचहरी कंदा, असां ॻाल्हाईंदासीं, साईं जन असां सां ॻाल्हाईंदा। फ़ैदा हज़रत सलातो, जॾहिं नमाज़ जो वक़्तु थी वेंदो, फ़क अन्नहु लम यअरिफुना व लम नअरिफु, ईअं थी वेंदा हा ॼण न असांखे सुञाणनि था न असां उनखे सुञाणियूं था। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ जो फ़िक्र हुजणु घुरिजे, शौक़ु हुजणु घुरिजे।
उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह ताला अन जन खे जंहिं महिल आख़िरी वक़्त में हमिलो थियो हुयो, साईं जन जी दुन मुबारक जे हेठां धकु लॻो हो, जेको खाइनि पिया उतां निकिरी वियो अचे, हालत सफ़ा ग़ैर थी वई हुई। उन वक़्त में हिकिड़े निदा ॾियण वारे निदा ॾिनी, अस्सला या अमीर अल मोमिनीन, सभिनी नमाज़ पढ़ी छॾी, पाण ज़ख़्मी पिया। अस्सला या अमीर अल मोमिनीन, साईं नमाज़ जो टाइम थियो अमीर अल मोमिनीन। उमर बिन ख़त्ताब रज़ी अल्लाह अन्हु फरमायो, बिल्कुलु बिल्कुलु वल्लाह नमाज़ पढ़णी आहे ऐं ज़रूरु पढ़णी आहे। ला हज़्ज़ फ़िल इस्लाम लिमन ला सलात लहू, उन माण्हू जो नमाज़ में हिसो ई कोन्हे जेको नमाज़ पढ़े ई कोन थो। दीन में हिसो, इस्लाम में उन माण्हू जो हिसो ई कोन्हे जेको नमाज़ ई नथो पढ़े। पोइ उन हालत में ज़ख़्मी हुजण जी हालत में रत पियो वहे, नमाज़ अदा कयूं। ला हज़्ज़ फ़िल इस्लाम लिमन ला सलात लहू, उन बाने जो इस्लाम में को हिसो ई कोन्हे जेको नमाज़ ई नथो पढ़े। अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह अन्हु, अब्दुल्ला बिन ज़ुबैर रज़ी अल्लाह ताला अन्हु, ॿिन्हिनि जे बारे में अचे थो पियो, जंहिं महिल नमाज़ पढ़ंदा हुआ त ईअं बीठा हूंदा हुआ, ईअं बीठा हूंदा हुआ जहिड़ो काठी खोपे कंहिं छॾी, बसि एॾो डिघो डिघो क़याम हूंदो, एॾो डिघो डिघो क़याम हूंदो जो लुॾंदा ई कोन हुआ। अल्लाह असांखे बि अहिड़ी नमाज़ नसीब फरमाए। हिकु लम्हे जे लाइ सोचूं, असांखे फांसी ते चाढ़ियो वञे ऐं असांखां पुछियो वञे आख़िरी ख़्वाहिश तव्हांजी छा आहे, छा घुरंदासीं? साईं असांजे बच्चनि जी पारत हुजे बसि, असां वक़्त जी हुकूमत खे अर्ज़ु कंदासीं असांजे बच्चनि जी पारत हुजे बसि, थोरो तालीम जो बंदोबस्तु थींदे वग़ैरह वग़ैरह। घणे क़दर माण्हू छिक कंदो, बच्चनि जी तरफ़ वधि में वधि। हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला अन्हु आख़िरी वक़्तु हुजे, मुशरिकीन मक्का गिरफ़्तार करे खणी आया हुनखे तख़्तेदार ते लटकाइण जे लाइ, फांसी ते चाढ़ण जे लाइ। पुछियोसि आख़िरी ख़्वाहिश छा अथई? चई आख़िरी ख़्वाहिश इहा आहे बरक़ात नमाज़ पढ़ण ॾियो मूंखे। हल वॾी ॻाल्हि आहे। आख़िरी ख़्वाहिश छा आहे साईं तव्हांजी? साईं आख़िरी ख़्वाहिश आहे बरक़ात नमाज़ नफ़िल पढ़ण ॾियो। बरक़ात नफ़िल पढ़ियो ॾाढो इत्मिनान सां, ख़ुशी ख़ुशू सां फरमायूं, हाणे उथायो नमाज़ खां फ़ारिग़ थिया, पोइ फरमायूं जेकॾहिं मूंखे ख़ौफ़ न हुजे हा तव्हांजो, त तव्हां चवंदो भेण खाम खां में ढील थो करे, ड्रेग थो करे, त मां बरक़ातूं अञा ॿियूं बि पढ़ां। पर तव्हां इहो चवंदो भेण मौत जे ख़ौफ़ खां वरी नमाज़ शुरू कई अथई, लिहाज़ा न, भले तव्हां मूंखे फांसी ते चाढ़े छॾियो। पोइ हज़रत ख़ुबैब रज़ी अल्लाह ताला खे फांसी ते चाढ़ियो। इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। आख़िरी ख़्वाहिश पंहिंजी जेका ॿुधायूं उहा बरक़ात नमाज़ नफ़िल ॿुधायूं। नमाज़ जेकॾहिं तंग बि, नमाज़ जे अंदरि जेकॾहिं का शइ रुकावट बि बणिजी न, साहबी सगुरा हुन रुकावट खे हटाए छॾींदा। मसलन कंहिं घोड़े जी यादगिरी अची वई, या कंहिं ज़मीन जी यादगिरी अची वई, कंहिं बाग़ जी यादगिरी अची वई, नमाज़ जे अंदरि उहो बाबा हल अलाह जे रस्ते में ॾेई छॾ, न हूंदो न नमाज़ ख़राबु थींदी। अहिड़ो जिगरो हुननि जी नमाज़ जो। अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे बाग़ में नमाज़ पढ़े पियो। इहो आहे नफ़िल नमाज़ ई, फ़र्ज़ त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु पढ़ंदा। ईअं हाणे मज़ो नथो अचे बाबा नमाज़ पढ़, हा नफ़िल शुरू करे छॾियो। नमाज़ पढ़नि पिया, हुन बाग़ में बीठा, बाग़ में वण लॻा पिया, त हिकिड़ो पखी आहे, ॾाढो सुहिणो पखी हुयो, जीअं लुॾे पियो, उडरे पियो, चीचाए पियो। हज़रत अबू तलहा अंसारी रज़ी अल्लाह अन्हु हुनखे ॾिसणु शुरू थी नमाज़ में। नमाज़ में ध्यानु ई कोन रहियो। जल्दी सां सलाम वरायूं, सलाम वराइण खां पोइ चवंदी हीउ त कमु ग़लति थी वियो, मुंहिंजी नमाज़ में हीउ पखी अची आड़े पइजी वियो, ऐं पखी आयो आहे बाग़ में, लिहाज़ा आयो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, ए अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जेको मुंहिंजो बाग़ आहे मां अल्लाह जी राह में सदको थो ॾियां, क़बूल कयो, जंहिंखे वणियो ॾेई छॾियो। सॼो बाग़ अल्लाह जी राह में सदको करे छॾियो, न हूंदो ऐं नमाज़ न वरी रुकावट थींदी। बसि कजे छा नमाज़? नमाज़ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ो ॾस ॾिनो आहे, मां बि कोशिशि कंदुसि, अवां बि कोशिशि कयो उन ते अमल कयो। ॾस इहो ॾिनो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन अहदकुम इज़ा क़ाम फी सलात, तव्हां मञा को हिकु जॾहिं नमाज़ जे लाइ बीहे थो न, फ़इन्नहु युनाजी रब्बहु, इहो पंहिंजे रब सां ॻाल्हि थो करे।
हाणे जेॾीमहिल असां नमाज़ पढ़ूं त इहो सम्झूं त अलाह तबारक व ताला असांजे साम्हूं आहे, असां अलाह सां कचहरी पिया कयूं। सॼी नमाज़ अलाह जी तारीफ़ ई त आहे। सुब्हानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक सुब्हान रब्बिल अज़ीम सुब्हान रब्बिल आला अत्तहियातु लिल्लाहि वस्सलावातु वत्तय्यिबातु अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद अल्लाहुम्मा। सॼी नमाज़ शुरू खां वठी आख़िर ताईं अल्लाहु अकबर समी अल्लाहु लिमन हमिद, सॼी नमाज़ अल्लाह जी तारीफ़ आहे। जंहिंमहिल असां नमाज़ शुरू कयूं इहो ध्यानु रखूं त असां अल्लाह जी तारीफ़ कयूं था पिया, तब नमाज़ असांजी अहिड़ी थी वेंदी जहिड़ी हुजणु घुरिजे, ईमानी नमाज़ रहमानी नमाज़ थी। अबू दाऊद जे अंदरि रिवायत अचे थी, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हिकिड़ी जंग तां मोटनि पिया त साईं जन हिकिड़ी जॻह ते स्टे कयो, फरमाए हिते आराम कयो, सुबुह जो हलंदासीं। फरमाए केरु आहे जेको चौकीदारी कंदो? ॿिनि साहिबनि हथु कयो, साईं असां चौकीदारी कंदा। साईं जन फरमाए सभु सुम्ही पियो, ॿई चौकीदारी कंदा, सभु सुम्ही पिया। हाणे ॿ ॼणा जेके जाॻनि पिया, इन ॿिन्हिनि पाण में मशवरो कयो, अदा जाॻण मां को फ़ाइदो कोन्हे, अधु राति मां जाॻंदुसि, अधु राति तूं जाॻजांइ, महिरबानी करे तूं बि सुम्ही पियो। हिकिड़े चयो तूं बि सुम्ही पियो, बसि हाणे वञी अकेलो बचियो। हाणे हीअ सोचणु लॻो मां छा कयां, तव्हां ऐं असां त कोशिशि कयूं मोबाइल कढी वेही रहूं, पर साहबी सगोर अलाह साईं करोड़ रहमतूं फरमाए साहबा किराम जे मथां अलाह अकबर करे नमाज़ पढ़णु शुरू कई। नमाज़ पढ़ंदो रहियो, पोयां दुश्मन अची वियो, जासूस अची विया दुश्मन जा, उन्हनि वटि तीर ऐं तलवारूं हुयूं। भरे करे ॾिठऊं त सभु सुता पिया आहिनि, हिकिड़ो जाॻे थो पियो, तीर भरे करे हिन साहबी सगोरे खे तीर लॻुसि, पेवस्त थी वियुसि जिस्म में, पर लुॾियो ई कोन। जंहिं तीर हयो हुन सम्झो शायदि ख़ता थी वियो, लॻो ई कोन्हे। वरी ॿियो तीर हईं, उहो बि लॻोसि, जिस्म में अंदरि फासी पियुसि, हीउ लुॾियो ई कोन। वरी बि टियों तीर हयईं, टियों बि लॻोसि ऐं फासी पियुसि जिस्म में। हू सम्झे पियो तीर हणण वारो शायदि घुसी था वञनि, हीउ साहब ई सगोरो नमाज़ पढ़े पियो ऐं नमाज़ जे अंदरि अहिड़ो मशगूल हो जो दिलि ई न पई चएसि त सलाम वराए। 9, 10, 11, 12 तीर लॻसि जिस्म में, ऐं उहो जिस्म में लॻा पियासि, रत थी वियो, पर नमाज़ छॾण जी दिलि न पई चएसि। पर पोइ अचानक नमाज़ में ख़्यालु आयुसि, जेकॾहिं मां ईअं नमाज़ पढ़ंदो रहियुसि ऐं पोइ किरी पियुसि त पोइ हीअ जेका अमानत में ख़यानत थी वेंदी, जेका चौकीदारी मूंखे मिली उहा उन में अमानत में ख़यानत थी वेंदी। पोइ जल्दी जल्दी ॿ रकातूं पूरियूं कयूं, भॻई न नमाज़, 2 रकातूं पूरियूं कयूं, पूरी करे पोइ उनखे उथाईं जेको दोस्त साथी हुयुसि जाॻण वारो। उन चयो तूं मूंखे सवेर छो कोन उथाए पहिरियां? जंहिंमहिल हिन नमाज़ हुनखे उथायो अथईं भॼी विया जेके हमले करण वारा, तो मूंखे पहिरीं छो कोन उथायो? हिन चयो सूरत कहफ शुरू कयुमि, एॾो मज़ो पियो अचे जो दिलि ई न पई चए त नमाज़ पूरी कयां। सिर्फ़ु इन ॻाल्हि मूंखे परेशान कयो त मुंहिंजे अमानत में ख़यानत न थी वञे, जेका चौकीदारी ज़िम्मेदारी मिली हुई उहा ज़िम्मेदारी ख़राबु न थी वञे, न त मुंहिंजी दिलि चए पियो त जेसीं ताईं मुंहिंजी सूरत कहफ हलंदी रहे तेसीं ताईं मां पढ़ंदो रहां नमाज़। अलाह असांखे बि अहिड़ो ख़ुशू ख़ुज़ू नसीब फरमाए। नमाज़ियुनि जा 2 क़िस्म आहिनि, हिकिड़ा सतही ऐं ॾेखाव वारी ऐं आर्ज़ी नमाज़ ऐं टेम्परेरी नमाज़, फॉर्मेलिटी पूरी करण वारी नमाज़। अलाह अहिड़नि नमाज़ ऐं नमाज़ियुनि खां महफ़ूज़ फरमाए। ॿी नमाज़ रब्बानी, हक़ानी, दीवानी, हक़ीक़ी ऐं ख़ुशू ख़ुशू वारी नमाज़ आहे। अलाह साईं तव्हां ऐं असांखे अहिड़ी नमाज़ नसीब फरमाए। आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। जिन सां सुन्नत